अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कंधकोट मां निकितल क़ौमी अवामी तहरीक जे मार्च जो ॿिए ॾींहुं बि सफ़र जारी। अयाद लतीफ़ पलेजो जी अॻुवाणीअ में मोहब्बत सिंध जागरता मार्च जो सफ़र मेहड़ केन शाह ऐं दादूअ में शानदार इस्तक़बाल। उमेर रुबाब चांडियो मार्च जे काफ़िले में शामिल। मेहड़ नसीराबाद केन शाह दादू सूधो ॿियनि इलाइक़नि में शहरनि तरफ़ां गुलनि जी वर्खा। मार्च जी शानदार आजियां कई वई। हथनि में बैनर ऐं झंडा खयल कारकुननि जे आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। रैली दादू प्रेस क्लब पहुती जलसे जी सूरत में इख़्तियार करे वई। जलसे खे ख़िताब कंदे अयाद लतीफ़ पलीजो चयो त सिंध जो अवाम सजाग थी चुको आहे। सिंध जो अवाम वॾी जिदोजहद लाइ तयारु थी वञे। नियाणियूं सिंध जी हिफ़ाज़त लाइ रस्तनि ते निकिरी आयूं आहिनि। मूंसां गॾु सिंध जो अवाम गॾु आहे। अयाद लतीफ़ पलीजो तरफ़ां अथॉरिटी ऑर्डिनेंस जी वापसीअ ताईं तहरीक जारी रखण जो चिताब पिणु ॾिनो। उन मौक़े ते उमेर रुबाब चांडियो चयो त पीपल्स पार्टी ॿेटनि ते कब्ज़े लाइ वफ़ाक़ खे इजाज़त नथी ॾे। धारनि सां गॾु धारिया ई मौजूदु आहिनि। जागीरदारी निज़ाम जे ख़ात्मे ऐं सिंध जे वसीलनि जी तहफ़ुज़ लाइ थींदड़ हर जिदोजहद में आउं शिरकत कंदसि। मुंहिंजे प्यारनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। मूंखे बि अञा ताईं इंसाफ़ु नाहे मिली सघियो। सिंधियाणी तहरीक जी रायला भुट्टो, रोशन किरयाणी, साबिर भंड, याकूब बुढ़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू।